निहायत क़ाबिल एहतराम इन प्रोग्राम की सदारत कंदड़ डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल साहब, मेहमान ख़ास पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध या इतलात सेक्रेटरी आजिज़ धामरा साहब, मुझा प्यारा दोस्त भा क्लास फेलो सब रंगन सां गॾु इन किताब की मोहरत हासिल कंदड़ रियाज़ डायरी साहब, स्टेज ते वेठल ॿिया मोज़िज़ मेहमानों, पिंडाल ते वेठल शाहपुर चाकर जा मोज़िज़ ऐं करीम माण्हू ऐं मुंहिंजो भेनरूं सभिनी खे सलाम। अॼु निहायत ई ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं कहिड़ी तारीफ़ कजे लफ़्ज़ कोन था मिलनि जो असां नंढपण खां वठी 6 खां वठी मैट्रिक ताईं रियाज़ जो क्लास फेलो बि रहियो आहियां ऐं अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे जो असां वटि किताब रियाज़ जो हथ में आहे। ऐं इन सां गॾु इहो असां आजिज़ ऐं मां हैदराबाद मां आयासीं बि इहो डिस्कस कंदा आयासीं त को वक़्तु हो जॾहिं शागिर्दी दौर हो, नंढड़ा काफ़ी दोस्त वेठा आहिनि जेके हिन सफ़र जा, साईं अताला उनड़ साहब वेठो आहे, ही असांजा सियासी उस्ताद रहिया, गाइड कंदड़ रहिया, रहनुमा रहिया, जो अॼु इहो तव्हांजे साम्हूं फल आहे, इहो जस आहे सॼी रियाज़ डायरी जो किताब जी मोहरत जो, जेको अॼु सॼी शाहपुर चाकर जी करीम खे, शाहपुर चाकर जे मोज़िज़ माण्हुनि खे असां सभिनी तव्हांखे गॾु कयो आहे। असां इहो ॾिठो, असां इहो डिस्कस कंदा आयासीं त कल्ह जॾहिं नंढड़ा हुआसीं त केॾियूं उमेदूं हुयूं, केॾो इरादा हुआ, अॼु इहे इरादा मंज़िलूं असांखे नज़र अची रहियूं आहिनि। असांखे इहो कोन हो त को असां एॾा वॾा वकील थी हाईकोर्ट जे प्लेटफॉर्म ते इलेक्शन लड़ंदासूं या आजिज़ धामरा सेनेटर थी ईंदो। सभु दोस्तनि जो ऐं रियाज़ डायरी किताब लिखी अॼु मोहरत कराईंदो, इहे सभु असांजे वॾनि जूं, असांजे दोस्तनि जूं कावशूं आहिनि। इन मौक़े ते ऐं हिन सॼे सफ़र में साथ ॾींदड़ सभिनी दोस्तनि खे पंहिंजे तरफ़ां मुबारक ॾियां थो ऐं उमेदु कयां थो असांजे इन्हनि सभिनी दोस्तनि मां त इंशा अल्लाह ताला वरी बि बहितर थी ईंदासूं ऐं बहितर थी रियाज़ जो इंशा अल्लाह ताला वरी नवाण सां को गॾु कंदो, असांखे वरी को ॿियो किताब ॾींदो। ऐं संदसि जनम ॾींहं ते सभिनी दोस्तनि चयो त भई वॾो आहे नंढो आहे, पर असीं एतिरा वॾा कोन आहियूं, तव्हांजे साम्हूं ॿार थी हलिया आहियूं, अॼु तव्हांजे साम्हूं आहियूं। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। थैंक यू वेरी मच।